ओवरलगा मूरी वटवार ऐं नसीराबाद तालुकनि जी मुख़्तलिफ़ गुटनि जे आबादगारनि पारां ज़राए पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ हुन सहाय वे ते धरणो वञो वियो। आबादगार सड़ियल ॿीजारो हटनि में खणी एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। ओगरलग ॻोठ मूरी वटे वारे ऐं नसीराबाद तालुकनि जी मुख़्तलिफ़ ॻोठनि लिसाबो आबाद किलोड़ा हेतमुसो गुलशन खटियाण जानी बंद समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि जी युवा पाकिस्तान सुन्नी तहरीक ताहिरी जमात पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत बिन पारान कोर हाशिम शाख नेकर शाख चियो शाख मन्नियो मसण शाख क्वावड़ शाख समेत बिन पछड़े वारे शाखनि में ज़राए पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ सड़ियल बेजारो हथनि में खणी इंसावे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जिस सबब मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मातल थी वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे युवा अॻवान कारी मोहम्मद उस्मान मोहेरी यूसी आबाद जी चेयरमैन आमिर ख़ान किलोड़ो मदसर हसीन सो नादर अली किलोड़ो इमदार अली किलोड़ो सनी तहरीक जहिड़े असर कुंभर ऐं ॿियनि चयो त आपाशी अमले जी नाअहली सबबि कोर हाशिम निकर शाख लूंडी शाख मनियू मसण शाख कावड़ शाख समेत ॿियनि मुख़्तलिफ़ पछड़े वारनि शाखनि में ज़राए पाणी जी शदीद खोट थी वई आहे, जॾहिं त सारियालो फसल ऐं बेजारो सड़ी रहियो आहे। कुझु बासरनि मेरवा शाह जे दरनि खे ताला हणी टेई दर मथे करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि पिणकोर हाशिम शाख में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सावे ते आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ लॻायल धरणो सी नसीराबाद मोहसिन दिश्ती ऐं DSP नसीराबाद ए टूरन सैयद आसिफ अली शाह जी ख़ातिर ते 4 कलाकनि बाद ख़त्म कयो, जॾहिं त इंजीनियर आपाशी मोहम्मद सलीम टानवरी एहतजाज जो नोटिस वठंदे मेरा शाख के बासरनि पारां लॻायल अला पाण पुलिस नफ़री साण करे टोड़े छॾिया, जंहिं बाद कोर हाशिम शाख जी आबादगारनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई। अॼु वगड़ नसीराबाद इंडस हाईवे वकापुल खां ही धरणो लगायो वियो आहे। हिन धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी कारोबारी हारी आबादगार मिसकीन मज़दूर ही धरणो हणी वेठा आहिनि पंहिंजे हक़नि जे लाइ। इहो पाकारे रहिया आहिनि, रड़ियूं करे रहिया आहिनि, ॾियो पाणी ॾियो, पाणी न आहे छो भला, कर भला, कर भला, हारनि सां इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, हारनि सां इंसाफ़ कयो। साईं जीअं त जो धरणो लॻो आहे कोर हाशिम लुंडी नेकर उन जा सभु हारी आबादगार पाणी जे खोट जे ख़िलाफ़ जेके असांजा इरिगेशन ऑफिसर आहिनि, इंजीनियर AC असांजो DC साहिबु कूड़ा वाइदा करे हेमल ताणी अवाम खे ॾटे में रहिया अथनि। पाणी न आहे कर भला छो भला, अञा ताणी हे ग़रीब बुख अवाम 2000 खां मथे एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे। उहा जी आबादी नथी थिए, बुख मरींदा, बदहाली असां वटि तमामु घणी थी वेंदी। महिरबानी करे आला ऑफिसरनि खे असां अर्ज़ु था कयूं त पाणी ॾियनि, महिरबानी करे खोट ख़तमु कनि। असां हिन कूड़ शाख जे मथां जेको वेठा आहियूं, असांजो धरणो पंहिंजे हक़नि जे लाइ आहे त असांजे लुंडी शाख नेकर शाख जेका अॻिले साल बि आफ़ी ज़मीनूं उन जूं 1000 एकड़ बंजर हुयूं ऐं हिन साल त एतिरो ज़ुल्म थियो आहे हिते जो तक़रीबन जेको आहे सो लुंडी शाख ऐं नेकर शाख जूं 1000 एकड़ ज़मीनूं हींअर ताईं अञा ग़ैराबाद पयूं। को बि हिकिड़ो वेसो उते ज़मीन जो न भरियो आहे, ॿिज सभु सुकी विया वीचारनि ग़रीबनि हारनि आबादगारनि 1000 रुपयनि जा ॿिज लखनि जा वरिता आहिनि जेके ॿिज सड़ी विया। तव्हां मूंखे ॿुधायो त हीअ असांजो AC साहिबु लाड़काणो ऐं इंजीनियर लाड़काणो रुगो पंहिंजे अयाशियुनि में पंहिंजे जेको आहे सो आरामनि में फ़ाहिशी में लॻा पिया आहिनि, हेॾे को तवजो कोन्हे। हालांकि इन्हनि जो ज़िम्मो आहे त हर शाख ते पंहिंजो राउंड लॻाइनि वञनि ऐं DC साहिब ते इहो हक़ आहे, कमर शिदात कोट जो DC वॾो आहे, उन ते बि इहो हक़ आहे त उहो हिन ग़रीबनि आबादगारनि सां मदद करे, उनजी हेल्प करे ऐं पाणी ॾियारे। पर काई हेल्प न DC साहिब खां आहे। इंजीनियर ऐं AC वारा उन्हनि जो त कमु आहे रिश्वत खाइणु, हराम खाइणु, फ़ाहिशूं करणु, शराब पीअणु, निंड्रियूं करणु। अहिड़नि ज़ालिमनि ऑफिसरनि खे था कढियो वञे ऐं असांखे फ़ौरन पाणी ॾिनो वञे, न त हीअ एहतजाज असांजो अञा सख़्तु खां सख़्तु थींदो। जेसि ताईं अॼु DC हिते नथो अचे त असां हिन धरणे खे कॾहिं बि ख़तमु न कंदासीं ऐं पाणी जी यकीन दहानी नथी ॼाणाई वञे त हीउ धरणो असां कॾहिं बि ख़तमु न कंदासीं। असांखे ॾुख थो थिए त असांजो MP बुरहान खान साहिबु ऐं MLA आमिर मसी साहिबु
बुरहान खान सां वोट त वठी विया, वोट खां पोइ काई हींअर हेॾो ज़ुल्म लॻो पियो आबादगारनि सां, हे ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि, खानदान बुख ते रहनि, हे छा कंदा वीचारा मिसकीन, ज़मीनूं नथियूं हुजनि त ये पूरा तालका तबाह थी विया। ज़राअत साईं सभु कुझु आहे, ज़राअत नथी त को बि हुकुमरान ख़ुशि न हूंदो। तो मेहरबानी करे असां हिन मीडिया जे थ्रू ही वज़ीर आला सिंध खे बि चऊं था त पंहिंजे मेहरबानी करे आबपाशी खाते खे टाइट कनि ऐं हुन ते जल्द खां जल्द असांजो पाणी बहाल कयो वञे। हींअर असां सां वॾो ज़ुल्म इहो आहे त मथे नेकर असांजी हाशिम शाख ऐं मीरवा गॾियल, इहे ॿई हिक मथां गॾियल था वञनि, त मीरवा खे 3 दर ॾिना विया आहिनि, असांजा 2 दर, हालांकि ज़मीनूं बि असां ॾे घणियूं आहिनि पर दर हुनजा 3 दर 24 कलाक खुलियल ऐं असांजा दर वरी मुख़्तलिफ़ टाइमनि ते बंदि। ये वॾो ज़ुल्म आहे। ही वीचारा ग़रीब हारी हिन जा ख़ानदान आहिनि साईं, हज़ारे न लखे ख़ानदान आहिनि जेके बुखिया रहनि।